अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद, अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहन नबिय्यु इन्ना अर्सलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़्निहि व सिराजन मुनीरा। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अज़ीज़ान गिरामी, अल्लाह जे पाक कलाम जान जिका आयत सबूरी तव्हां जे साम्हूं तिलावत कई आहे, इन कुरानी पाक लफ्ज़न जे अंदर अल्लाह पंहिंजे हबीब सां मुखातिब आहे। सुभान अल्लाह। मदीने वाले साईं सां रूबरू दूबदू मुंह मुक़ाबिल आमो सामो। सुभान अल्लाह। रब्बुल आलमीन पंहिंजे हबीब के सॾु कयो ऐं कुछ ॻाल्हियूं मुस्तफ़ा करीम खे रूबरू चयूं। ऐं उन ॻाल्हियुनि जो क़ुरान में लिखजणु उम्मत जे लाइ सबक़ ऐं पैगाम आहे। सुभान अल्लाह। रब्बुल आलमीन जल शानहू पंहिंजे महबूब खे सॾियो। सॾण जो अंदाज़, या अय्युहन नबी, ए ग़ैब जे ख़बरुनि ॿुधाइण वारा, इन्ना अर्सलनाका, बेशक तोखे मोकिलण वारा असां आहियूं। असां मोकिलियो। छो मोकिलियोसीं? छाजे लाइ मोकिलियोसीं? कहिड़े शान मान मर्तबे सां मोकिलियोसीं? रब फरमायो अर्सलनाका शाहिदा, हबीब असां तोखे शाहिद गवाह बणाए मोकिलियो। सुभान अल्लाह। व मुबश्शिरा, ऐं ख़ुशख़बरियूं ॾींदड़ बणाए मोकिलियो। सुभान अल्लाह। नज़ीरा, ऐं असां तोखे बेदारींदड़ बणाए मोकिलियो। सुभान अल्लाह। व दाइयन इलल्लाहि बिइज़्निही, ऐं अल्लाह जे हुक्म सां अल्लाह जे सॾण वारो बणाए तोखे मोकिलियो। सुभान अल्लाह। व सिराजन मुनीरा, व हुव, असां तोखे चमकंदड़ चिराग बणाए मोकिलियो। सुभान अल्लाह। इन हिकड़ी आयत में मदीने वाले साईं जा कई शान, कई मुस्तफा जा मकाम, कई लक़ब अल्लाह ताला बयान फरमायो। पर शुरुआत थी या हर्फ निदा सां, या अय्युहन नबी, ए ग़ैब जे ख़बरुनि ॿुधाइण वारा। अल्लाह ताला सॼो मदीने वाले साईं खे
पर अजीब अंदाज में सजो। कुरान मजीद पढ़ो ना, कुरान अलहम्द का वन्नास से पढ़ो, हर नबी के रब नाला वठी सजो, नाला वठी जी। या आदम उस्कुन अंत वज़ौजुकल जन्नत, ए आदम तू ही तुझी घरवारी बई जन्नत में रहो। सुभान अल्लाह। ये सब कहीं ए आदम, हजरत नूह के रब सर को या नूह सलामती सा अल पेरी अल्लाह सलामती सा नूह के नालो वठी सजी। या ज़करिया इन्ना नुबश्शिरुका बिग़ुलामिन इस्मुहु यहया, ए ज़करिया तोखे मां रब मुबारक तुझा पुत्र जो मुंहिंजो नालो यहया रखी जाए। सुभान अल्लाह। या यहया खुदिल किताब बिक़ुव्वा, ए यहया किताब जाए तो मजबूती से पकड़ जाए। सुभान अल्लाह। या मूसा ओ मूसा तुझे हथ में छाए। कुरान मजीद में तो पढ़ंदो न हर नबी के रब नाला वठी सजो, पर मदीने वाले साईं के किथे भी नालो वठी न सजो। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। ॾिसो न जैसा प्यार हुंदो आ उन्हें के लक़बन सा सरबो आ, उन्हें के नालो वठी न सरबो आ जी। तवा के अपने सा प्यार आ नालो वठी सरीदा हो पी के। मिसाल के जे पी जो नालो आ रहमतुल्लाह, ओ रहमतुल्लाह वो पी के सदे ताने छोरो बनना ने खागो अदब ही कोने सो पी के नाला वठी तो सर चंदो या ना पीर के सनी दो बाबा साईं अब्बा साईं भला नवा पढ़िया लिखे वाली पापा सनी पापा बोले को चाय में मोड़ को बेटी भला हलो ये नाला सदर पर नालो वठी न सरबुआ कोन को लक वठी सरबुआ अम्मा अम्मड़ जीचर आओ जैसा मोहब्बत हुजे न उन्हें जो नालो वठी न सरबुआ उन्हें के चेबो यार दिल पर ढोलण माई सुनो। सुभान अल्लाह। मानू मूसा मोहब्बत रखना है न मुझे नालो पी मारे के अकरमुल्ला खणन मानू के मुझे नाले जी खबर कोन सरीना दिल पर मोहब्बत जे कर एकड़ो फोन ते पे मूसा गालाए किसी दा केर जो अकरमुल्ला किसी दिल पर सही आए अल्लाह गल है अपयो कि नसी तहां सा कम ना के दिल पर सही लगता है। सुभान अल्लाह। मानू जे मोहब्बत जो अंदाज है ना जैसा मोहब्बत हुंदी आ उन्हें के नालो वठी न सरबो अल्लाह जी मदीने वाले सा मोहब्बत। सुभान अल्लाह। अब सुना या अय्युहन नबी सुभान अल्लाह या अय्युहर रसूल या अय्युहल मुज़म्मिल या अय्युहल मुदस्सिर किथे भी ये न सजई नालो वठी न सजई पर जिते भी सजई उते लक़बन सा मदीने वाले के। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। नहीं उम्मत के बिरम अदब सिखायो त जने तमाम मुझे नबी के सजो त इए न सजीदा कयो जी हिक बे के सजीदा आयो नालो वठी मुझे महबूब के न सजो। तो सल्लल्लाहु
सिखायो या अय्युहल्लज़ीना आमनू ला तरफ़ऊ अस्वातकुम फ़ौक़ा सौतिन नबी। ईमान वालो बच्चा आवाज मुझे नबी जे आवाज का ऊंचा न करो। बराबर न ॻाल्हायो ऊंचो न ॻाल्हायो पर पंहिंजा आवाज छिका नीचा हेठा आहिस्तगी सां अदब सां ॻाल्हाईंदा कयो। वला तजहरू लहू बिलक़ौल कजहरि बादिकुम लिबाद। जे हिक ॿिए सां ॻाल्हाईंदे शोर कंदा आहियो हुल कंदा आहियो। ॿ पाण में मिलंदा ढक माले वारा निज़ामानी पाड़े वारा फज़लाबाद वाले वारा मिलंदा ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे शोर थी वेंदो आहे। रब फरमाए थो जॾहिं पाण में ॻाल्हायो था जीअं हिक ॿिए में शोर गोगा करे ॻाल्हाईंदा आहियो पर जॾहिं मुंहिंजे नबी सां ॻाल्हायो त होरिया आहिस्ते ॻाल्हाइजो पंहिंजो आवाज़ मुंहिंजे नबी खां मथे रखिजो। जीअं हिक ॿिए में ॻाल्हाईंदा आहियो ईअं मुंहिंजे नबी सां न ॻाल्हाइजो। जिंदगी जा अमल चट थी वेंदा तव्हांखे ख़बर बि न लॻी। इएं तव्हांजूं इबादतूं रियाज़तूं सॼी ज़िंदगी जा अमल बर्बाद थी वेंदा। थोरी बेअदबी जे करे तव्हांजी कई कमाई चट थी वेंदी। इन जे करे मुंहिंजे नबी सां अदब सां ॻाल्हाईंदा। सुभान अल्लाह सल्लल्लाहु मुझे नबी के नालो वठी न सलीदा कयो। लक़बन सां सॼो अल्लाह पाण बि लक़बन सां सॼो ऐं हिन उम्मत खे बि मुस्तफा करीम खे लक़बन सां सॼण जो हुकुम ॾिनो। हाणे हिन आयत जेका मूं पढ़ी इन में बि मदीने वारे खे रब लक़ब सां सॼो या अय्युहन नबी इन लक़ब सां सॼो त तूं ग़ैब ॿुधाइण वारो ग़ैब ॼाणण वारो ग़ैब जो इल्म रखण वारो ऐं ॿियनि खे ग़ैब ॿुधाइण वारो। त रब खे ख़बर हुई त अहिड़ा पिटिया पैदा थींदा निभागा ईंदा जेके मुस्तफा जे इल्म जो इनकार कंदा। मुस्तफा करीम जे इल्म ग़ैब जा मुनकिर पैदा थींदा। इन जे करे रब सॼो ई इन लक़ब सां ओ ग़ैब जे ख़बर न ॿुधाइण वारो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। घणनि खे मुगाल तो थियो आहे उम्मी लफ़्ज़ मां उम्मी जो न उम्मी माना न पढ़ियो मुस्तफा न पढ़ियो हुयो। पुट उम्मी जो मफ़हूम तव्हां सम्झो ई न आहे। हुजूर जो शहर आहे उम्मुल कुरा। छा उम्मुल कुरा यानी सभिनी शहरनि जी मां सभिनी शहरनि जी जड़ पाड़ बुनियाद सब खां अव्वल अल्लाह ताला पानी के पैदा कयो। छा के पैदा कई? पानी के। वो पानी ते अल्लाह ताला हिकड़ो नुक्तो मिट्टी जो ठायो। वो कुने के रब छिकियो इंघायो वधायो ई सॼी ज़मीन उन हिकड़े नुक्ते में पैदा थी। सुभान अल्लाह। समझ में आयो वले? सुभान अल्लाह। इहो जेको नुक्तो हुयो न जितो ज़मीन जी शुरुआत थी इहा जाइ अथव जिते हींअर मके जो शहर आहे।
सुभान अल्लाह जेकी भी शहर ठया तानी मातरी तानी बदीर ठड्डो हैदराबाद कराची लंदन पेरिस अमेरिका जे धरती ते शहर मुल्क वतन जुड़िया शुरुआत थी इने नुक्ते का जेको उम्मुल कुरा हुआ सुभान अल्लाह जो अम्मा हवा सा सभी की मां हे तो सभई सोचण दिया है शीती ने सिंधी ने पंजाबी ने मरोजन पर सभनी जी अम्मा कड़िया अम्मा हवा में जा सही इंसान जात जुड़ी तो इने के अम्मा के सरबुआ बीबी हवा उम्मुल इंस यानी सभनी इंसानन जी अम्मा बीबी हवा तो मक्के जो शहर उम्मुल कुरा इन्हें जे करे सरबुआ जो कायनात में दुनिया में जेकी भी शहर ठया इन्हन जो बुनियाद इन्हन जी मां मक्के जो शहर सुभान अल्लाह ये तो जदीद दौर आ साइंटिफिक दौर आ तमा गूगल अर्थ ते मापे भी सको था तमा जेकरे मेजरमेंट कयो न तो मक्के जो शहर बिल्कुल विच में है मक्के में भी जेको काबतुल्लाह शरीफ आ इने के सरबुआ सुर्रतुल अर्द यानी जमीन जो दुन ये बारो मां जे पेट में हुंदो है न उरे के खाधो पीतो रत ग़िज़ा हवा सब कुछ दुन जे जरिए मिलंदो आहे बारो जब लाको दाई उन जो नाड़ो वडींदी आ इने नाड़े जे जरिए दुन जे जरिए उन के ग़िज़ा मिलंदी आ जिए इंसान जे वजूद जी नशो नुमा दुन जे जरिए थींदी आ तिए जमीन जो दुन जे कोने काबे वाली जाए इन जे करे काबे के सरबुआ सुर्रतुल अर्द यानी सभी जमीन जो दुन सुभान अल्लाह सिंधी वाला दुन सरीदा है उर्दू वाला नाफ सरीदा है जमीन जो नाफ काबो शरीफा ऐं मक्के जो शहर उम्मुल कुरा है हुजूर जी विलादत उम्मुल कुरा में थी इने जे करे जो उम्मुल कुरा में हुजूर जी विलादत थी इने जे करे हुजूर के सरवा उम्मी सुभान अल्लाह उम्मुल कुरा वारो समझ में आई हां जे वरी उम्मी जी माना अण पढ़ियो वठी तो तो उन जो मकसद ये थींदो त के उस्ताद वट न पढ़ियो बल्कि मदीने वाले के पढ़ाइण वारो अल्लाह सुभान अल्लाह मुस्तफा के पढ़ाइण वारो सनुकरियुका सलातन सा हबीब तो के मां अल्लाह पाण पढ़ाईंदुस पर एड़ो पढ़ाईंदुस जो विसारे न सके सुभान अल्लाह अल्लाह का मालन तकुन तालम वकान फضलुल्लाह अलैका अजीमा हबीब जो कुछ तू न जानतो है तो के पूर्ण पाण पढ़ायो सुभान अल्लाह जो नबी के इल्म कोलो अण पढ़ियो हुई हाणे ॻाल्हि ॿुधो हिते तव्हां जे पासे में स्कूल खुलियो आहे स्कूल सुठो स्कूल खुले उन में तव्हां एड़ो उस्ताद चे रखो जेको लंबे न ॼाणे पढ़ियल न हुजे मातरी वारा खिलंदव या न यार चयो वाजा स्कूल खोलियो थी स्कूल में अण पढ़ियो विहारियो थी अण पढ़ियो जेको खुद न पढ़ियो सो ॿारनि खे छा पढ़ाईंदो समझो या न समझो हां तव्हां स्कूल खोलियो तव्हां मदरसो खोलियो पढ़ियो लिखियो विहारींदो या अण पढ़ियो विहारींदो पढ़ियो ॻाल्हायो न था पंजे इदारे में पंजे स्कूल में पंजे मदरसे में काबिल उस्ताद रखंदो पढ़ियो हुजे माहिर हुजे त जीअं शागिर्दनि जी रिज़ल्ट सुठी मिले सुभान अल्लाह हाणे अल्लाह ताला जल शानो हिन सॼी काइनात जे लाइ मदीने वाले के उस्ताद बणायो सुभान अल्लाह मदीने वाले खुद फरमाते इन्नमा बुइस्तु मुअल्लिमा मूंखे रब उस्ताद बणाए तव्हांजे मोकिलियो मां तव्हांजो उस्ताद बणजी आयो आहियां सुभान अल्लाह अल्लाह ताला मुस्तफा के मोकिलियो इन्ना अरसलनाक तोखे असां उस्ताद बणाए था मोकिलियो ऐं उस्ताद वरी अहिड़ो मोकिलियई जेको न पढ़ियो ॻाल्हि समझ में अचेव थी इन्हनि मोलवियुनि जे अकुल ते मूंखे रोअण ईंदो आहे
जेके चवंदा मुस्तफा के इल्म कोन हुयो पढ़ियल कोन हुयो इन्हनि जे अकुल ऐं सम्झ ते मूंखे त रोण ईंदो आहे त छा तव्हां पढ़िया आहियो जो मुस्तफा के चवंदा त अणपढ़ियो हुयो अरे मदीने वारो सारी कायनात जो उस्ताद बणाए सुभान अल्लाह सुभान अल्लाह अहिड़ो उस्ताद जेके अॻियां पोयां हड़ई इल्म मदीने वारे निकिरी सुभान अल्लाह वरी छा चवंदई त जिब्रील ईंदो जिब्रील ॿुधाईंदो तॾहिं ख़बर पवंदी न त ख़बर कोन पवंदी जिब्रील खां सवाइ हुज़ूर खे ख़बर कोन पवंदी तफ़सीर रूल बयान खण मुतअद्दिद तफ़सीरनि में इहा रिवायत आहे त जेॾीमहिल सूरह मरियम जे मुंड वारी हुरूफ़े मुक़त्तियात वारी आयत आई न काफ हा या आइन स्वाद जिब्रील आयत आसमान को खड़ी है भेरो भेरो हुजूर ते जिब्रील जो काफ मदीने वाले फरमा अलिम तो मुझे खबर आ सुभान अल्लाह जिब्रील जो काफ हा पढ़ना अलिम तो मुझे खबर आ सुभान अल्लाह जिब्रील जो आई पढ़ना मुझे खबर आ स्वाद पढ़ना मुझे खबर आ सुभान अल्लाह जिब्रील जो कैफ अलिमत मालम आलम हबीब पैगाम त माखणी आयो या मुखे ही खबर काने अव्हां के खबर कीअं पई सुभान अल्लाह या रसूल अल्लाह रूह मुक़द्दियात जेके माखणी आयो या इन्हनि जी मुखे ही खबर काने कैफ अलिमत इहो इल्म कीअं तव्हां खे आयो मालम आलम जेको माई नथो ॼाणा हबीब फरमायो जिब्रील मुखे पढ़ाइण वारो अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह पढ़ाई बेड़ो जो अॻियनि जा इल्म पोयनि जा इल्म ज़मीन जा इल्म आसमान जा इल्म पेटनि जा इल्म माण्हुनि जे ज़हननि जा इल्म दिलनि जा इल्म कपिड़नि जा इल्म साइंस जा इल्म तिब जा इल्म सिकारी जा इल्म पूरी कायनात जा इल्म अल्लाह मदीने वाले के पान पढ़ाए सुभान अल्लाह सुभान अल्लाह तदे फरमाया अय्युहन नबी ए कुछ जुगा यूं खाइण वारा जंहिंजी ख़बर मक्के वारनि खे न मदीने वारनि खे न ज़मीन आसमान वारनि वटि जेके इल्म पुछा हुया मख़फ़ी हुया जंहिंजी कंहिंखे सुध न हुई कल न हुई मुस्तफा तोखे मूं हड़ई इल्म ॾेई मोकिलियो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह एड़ा मुझा इल्म ये मदीने वाले साईं जी चाची बीबी साईं जो नालो उम्मुल फज़ल चा हज़रत अब्बास जी घरवारी मदीने वाले साईं जी चाची ये हवेली शरीफ में साईं जन वेठा हुआ न चाची ये गुजरी हबीबन करीमन फरमाया चाची जी चवाए मुझा महबूब मदीने वाला सुभान अल्लाह चाची तुझे पेट में पुटरुआ हबीब छा फरमायो चाची तुझे पेट में पुटरुआ सुभान अल्लाह चाची वही घर रे चाचे के वही बुधाई चाचो मोजो सुनो तो घर वालों थियो बीबी उम्मुल फज़ल मुझे घर वाले सैयदना अब्बास के वही चवण लगी तो ओ मुझा घर वाला अज मदीने वाले मीर खुशखबरी केड़ी
साईं ने फरमायो त मुझे पेट में पुटु आ। हज़रत अब्बास जो ॿुधो पुट जी ख़ुशख़बरी, सुठा कपड़ा पातई। हज़रत अब्बास लब्बास हुई, यानी सुठा लिबास पाईंदो, उच्चा लिबास पाईंदो, कद जो वॾो हुयो, चाचो हो मदीने वारे, आवाज़ बि रोबदार हूंदो। ये पुटनि खे सॾु कंदो हो न, और कुसुम ये जो रड़ कंदो त टिन महिलनि ते आवाज़ निकिरंदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मक्के जो शहर आहे, पहाड़ियों को थी सके तो आवाज़ गूंजंदो हुजे, टिन महिलनि ते छोकरा आवाज़ ॿुधंदा। हज़रत अब्बास जो रोबेस्ट माण्हू हुयो, सुठा कपड़ा पाते, उच्चो लिबास पाते, पटके के तुरो है, खुशबू लगाई, हबीबन की खिदमत में आयो। साईं फरमाया चाचा एकदम माशाअल्लाह, सुभान अल्लाह, खुश क्यों लगी? या रसूल अल्लाह खुश कीअं न थिया? तुंहिंजी चाची मूंखे ॿुधायो आ तव्हां ख़ुशख़बरी ॾिनी आ त मुंहिंजी घरवारी उम्र फज़ल जे पेट में पुटु आ। हाणे मां पाण आयो आहियां पंहिंजे कननि सां तव्हांजे ज़बान पाक मंझां इहा ख़ुशख़बरी ॿुधण थो चाहियां। साईं फरमायो चाचा तुंहिंजी घरवारी जे पेट में पुटु आ, ॼमंदो वॾो थींदो, आलिम थींदो, क़ुरान जो मुफ़स्सिर थींदो, घणो औलाद थींदुसि, उनजे पुटनि जूं बादशाहत थींदी। उन्हनि बादशाहनि में हिकिड़े बादशाह जो नालो सुलेमान हूंदो, अब्बास के उन पेट घरवारी जे उन पेट मजा अब्दुल्ला बिन अब्बास जाओ कुरान जो वॾो मुफ़स्सिर थियो, आलिम थियो, उन जे नस्ल मजा बादशाह कवी अब्बासी घराने जा बादशाह अब्बासी सल्तनत अब्बासिया तव्हां ॿुधी हूंदी, जंहिंमें इस्लामी तारीख़ पढ़ी आहे। 300 सालनि ताईं अब्बास जो औलाद बादशाह थियो, उहे ई बादशाह जे नाला मदीने वारे वरता, उहे ई बादशाह थिया। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। आहे या न आहे? अॼुकल्ह अल्ट्रासाउंड में निकितो आहे। मुंहिंजो पुटु आहे न वॾो साजन, उनजी घरवारी खे हमल हुयो, सो अल्ट्रासाउंड कराइण जी छोकरी आ, वरी 2 महीननि खां पोइ वरी अल्ट्रासाउंड कराइण जी छोकरी आ, वरी ॿार ॼमण खां हिकिड़ो ॾींहुं अॻु में अल्ट्रासाउंड कई जी छोकरी आ। हे पंहिंजो विलादत जो जेॾी महिल ॾियारो थियो, छोकरी जा कपिड़ा ठाहे खणी ॼाओ सोरी पुटु। पंहिंजे घर जो वाक़ियो। अल्ट्रासाउंड जेका मशीन आहे न, साइंसी मशीन आहे न, का धोखो लगे धोखो नथो लगे, पर एड़ी मिशन अन्या ताईं पैदा कोन थी आ जेका ॿुधाए त ॿार ॼमण खां पोइ चेहरो रहंदो या मरी वेंदो। तुला ॿार मुल्ला थींदो, मवाली थींदो, मौलवी थींदो, मुख्तियारकार थींदो। इहा का मिशन निकिती आहे जेका ॿुधाए त पुटु जेको ॼमंदो वो वॾो बि थींदो या न थींदो, वॾे थियण खां पोइ उनजो मुस्तक़बिल छा थींदो, वरी उन खे औलाद थींदो या न थींदो, वरी उनजो नस्ल दर 300 सालनि ताईं जेके बादशाह पैदा थिया उन्हनि जा नाला मदीने वारे सुभान अल्लाह। मुल्लो तो चए मुस्तफा के फित जे कोई जी ख़बर न यार, इनके चैनल में लोड जे पर हेडो मातरी वाली पुल्ला ने को हेडे न हेडो निकली तो हेडे जिते पक्को बदला न किरे तो वरी बाहर न निकले। हां ॾिसो न हाणे
मां हिन छोकरे के पढ़ाया तो नाम छा थी पुट मोहम्मद सुल्तान उनके मां पढ़ाए पजी इनके काबिल कया तवा के चवा बाबा मोहम्मद सुल्तान के मुंह पढ़ायो पुछोस हाने के छोकरो बुधाए न चंदा छोकरो नहीं भागो पर उस्ताद जो चाड़ो कोने चवंदो या न चवंदो शागिर्द जे करे नापास जे शागिर्द के का खबर न होजे तो पो आंगुर तो उस्ताद ते खजंदी न जेको चदो मुस्तफा के इल्म न हुयो यो मदीने वाले ते एतराज नहीं खुद खुदा की जात ते एतराज तो करे किया पढ़ाई बदे नबी के केड़ो इल्म नहीं जे के फित जे कोई होंदी खबर कोन पवंदी अरे मदीने वाले के ते हिन मजलिस दी अजब खबर सुभान अल्लाह इन इल्मी बाद मौती का इल्मी फिल हयात मुजो इल्म मुझे वफात का पो भी इए हुंदो के हियर मुजी जिंदगी सुभान अल्लाह सुभान अल्लाह साईं जन फरमायो त मा मिन मुस्लिमिन युसल्लिमु अलैया इल्ला बलगनी सौतु मुसलमान जिते हुजे भली मातली में हुजे वजे घर जे कुंडड़ी में वेठो हुजे तेरी मला सलाम जो पढ़े तो जो आवाज मुंह ताईं पहुंचे सुभान अल्लाह सुभान अल्लाह आवाज मुंह ताईं आवाज ॿुधा दो सुभान अल्लाह ईमान के सलाम जो जवाब दिया तो सलाम जो कानू वो मिन बाद वफात के या रसूल अल्लाह सही हियर त जवाब बुधो था जवाब दियो था भला जदे तवा वफात करे बींदो मज़ार अनवर में बींदो पो काल व मिन बाद वफाती साईं जे फरमाया हा जे हियर बुधा तो वफात का को भी इए ही बुध सुभान अल्लाह तू मोबाइल खोले वेंदे तो मां आयो छा जे लाए सुभान अल्लाह अजु तो के टाइम मिलो मोबाइल ॾिसण जो सुभान अल्लाह वे नहीं मां क्यों के सुभान अल्लाह अल्लाह खुश करना हां केड़ी गाल पे के सुभान अल्लाह इन्नल्लाह हर्रम अलल अर्द अन ताकुल अजसादल अंबिया जमीन ते रब हराम करे छडियो नबियन जे जिस्मन के मिट्टी न खाई दिया व इन नबी अल्लाह हय्युन युरज़क नबी बने मज़ार में जिंदा है अल्लाह वटा रिज़्क भी मिलंदो आहे मुझनता दिसनता समझनता ॼाणनता पर मज़ार मां निकरी काने वञण चाहिन त वञी न मुस्तफा सोनो आयो मेराज थे उन वक्त में जाहिरी हयाती में केर भी नबी कोन हुयो सवाए मदीने वाले साईं पे सब बरज़ख में हुया पर सवा लख नबी मस्जिद अक्सा में आया या ना आया या ना आया नमाज मदीने वाले पढ़ाई या ना पढ़ाई किताब मुस्तफा उनके कयो या न कयो अम्मा आमिना साईं थी फरमाए त पहली महीनो छोजरे रजब जी पहली रजब जी रात हुई मदीने वाले साईं बजे अमर जे पेट पर केड़ी रात रजब जी पहली रात मदीने वाले साईं जो नूर मुहम्मदी हजरत अब्दुल्ला खां अम्मा आमिना साईं ने मुंतकिल जो पहली रजब जी रात रजब शाबान रमजान शव्वाल जुल्काद जुलहज मुहर्रम सफर रबीउल अव्वल घणा दिया 9 महीना मदीने वाला साईं अमर जे पेट में रहा पहिरियों महीनो चंद्र बीठो न पहिरियों महीनो अम्मा आमिना साईं जी फरमाए त मां पंहिंजे हुजरे में वेठी हुजां ते दर खुली वियो खुद में खुद दर खुली वियो हिकड़ो कथावर जवान सोनी सूरत वारो ज़ाहिर थियो चवण लॻो अस्सलाम अलैका या सय्यदल बशर सुभान अल्लाह तो ते सलाम हुजे ए सभनी इंसानन जा सरदार सुभान अल्लाह ते ये सूरत तो मु जिंदगी में कदे ॾिठी मूं पुछो अचण वारा के रही
चवण लॻो त आमिना मां सभिनी इंसाननि जो बाबो आदम आहियां। बाबा साईं कीअं चवंदो आहे आमिना तोखे ख़ुशख़बरी ॾियण आयो आहियां तुंहिंजे पेट में इंसान ज़ात जो सरदार मोहम्मद आमिना तू हमल साईं तुझे पेट में बच्चो आ देखो सारी इंसान ज़ात जो सरदार आ मोहम्मद के आजियां करना आयो आजियां सुभान अल्लाह ऐं लफ्ज़ है हदीस पाक जा त हज़रत आदम जो मरहबन बिन नबी छा मुस्तफा जे मिलाद ते मरहबा चवण या पहिरीं मरहबा चवण वारो बाबो आदम सुभान अल्लाह जेके चवंदा त मरहबा न चओ न उन्हनि खे चओ आदम जो पुटु न सॾाए के ॿिए जो पुटु सॾाए छो त आदम पहिरीं मुस्तफा जे आमद ते मिलाद ते मरहबा चई के असां कंहिंजा बच्चा आहियूं कंहिंजो औलाद आहियूं आदम जी सुन्नत दादा कंदासीं न शुक्र आहे असां सुन्नियुनि खे इहे सुन्नत नसीब आहे समझो था न वरी ॿिए महीने अमा आमिना साहिब जो मंदरु खुली वियो ओचितो को मर्द ज़ाहिर थियो तूं केरु आहीं अस्सलामु अलैकुम या नबी रईस ए नबीअनि जा रईस तो ते सलाम रईस जो लफ़्ज़ असां ॻाल्हाईंदा आहियूं वॾेरो रईस नबीअनि जो रईस आयो आहे आमिना तुंहिंजे पेट में उन जी ठीकार मरहबा साईं तूं केरु आहीं मां शीस नबी आहियां निंड न हुई सुजागी में बेदारी में अम्मा आमिना पंहिंजे अखियुनि सां ॾिठो 9 महीना 9 नबी आया इब्राहिम खलील आयो कॾहिं इस्माइल ज़बीहुल्लाह आयो कॾहिं यूसुफ सुहिणो आयो कॾहिं मूसा कलीमुल्लाह अड़ई मदीने वाले जी अमन जो सलाम उठा कर मुस्तफा के ठीकार नबीकार जोड़े नबी आए सुभान अल्लाह तेरा हाथ लेता आया ना जिंदा इंद्र आया ना हजरत मूसा की कब्र है उर्दन में मां पाण ऋषि आयो है सुभान अल्लाह वो गाढ़े रंग जे मिट्टी जो दड़ो आ जेके साईं फरमाया तो मरम में कब्र मूसा पैदा हुआ कायम मुसल्ली भी कब्री मेराज वाली रात गाढ़े रंग जे मिट्टी के दड़े का मुझे गुजर जो मूसा कब्र में बीठो हो सलात पियो पढ़े पुत्र मूसा रहो उर्दन में मज़ार उन जी उर्दन में अम्मा हलीमा अम्मा आमिना रही मक्के में सुजागी में बेदारी में हिंदन अखियुनि सां अम्मा हज़रत मूसा के ॾिठो माना त नबी सगुरा किथे वञण चाहे सुभान अल्लाह आतम ईमान आतम ईमान मुल्लो हिकिड़ो कोई तकरीर करे मुल्लो तकरीर पियो करे हीअं करे कुर्सी ते वेठो हुजे हीअं उथी पियो उथी चए वल्लाह हुआ मां अल्लाह जो कसम मोहम्मद मरी वियो अस्तगफिरुल्लाह टे भेरा हीअं उथी पियो अलाए को हेठों को कुझु लॻो सभु टे भेरा उथी बि रण करे पियो चयो जेको लफ़्ज़ ॿुधायो मां असांजो ईमान आहे त अल्लाह जा हड़ी न बि हयात मदीने वारो चओ मदीने वारो तू जिंदा है अल्लाह तू जिंदा है अल्लाह तू जिंदा है अल्लाह मेरे चश्मे आलम से छुप जाने वाले चमक तुझसे हरम की ज़मीं और
मुस्तफा दे इल्म का काशे बुझी लाए इल्म भी आहे इख्तियार भी आहे पावर भी आहे कुव्वत भी आहे कुदरत भी आहे एक मान मगर मखलूक मथा तुझी रहमत सब ते सायो
सुभान अल्लाह सुभान अल्लाह हाणे ॿुधो रब फरमाए इन्ना अरसलना ओ ॿिए ख़बर न ॿुधाइण वारा असां तोखे मोकिलियो जेके रब मोकिलियो असांखे ख़ुशी थी आहे या न थी रब जो पैगंबर रब जो हबीब रब जो कासिद रब जे तरफ़ां आयो सुभान अल्लाह जी सुभान अल्लाह मूंखे यादि आहे मुंहिंजे नंढपण जी ॻाल्हि आहे जॾहिं असां दादू में रहंदासीं खानपुर में दरगाह जा कांत हुया हर बार जे लाइ कांत हुया काछो दादू जिले जे मुंहिंजो इलाइक़ो काछो आहे उते काछे में ॻोठ आहे कासनकोट रोदराणी करोच तो साईं फरमाए त काछो उठो आहे डांद नंगर जा अबर आहिनि कि काछे में छॾियो त ॿ टे ॾींहं महीनो पोइ उते रहंदा त ख़ुशहाल थींदा वरी पोइ मोटा ईंदा काछे वारनि खे ख़बर पई त मुर्शिद जे अंगण जा दरगाह जा डांद था अचनि से वो पहिरियों घड़ोदार निकिरी विया पहिरियों उखाड़ा डांदनि जे इस्तक़बाल जहिड़ा निकिरी विया मुर्शिद सां जो मोहबत हुई त मुर्शिद जे दर जो डांद अचे त भई मोहबत वारे खे मिसाल हूंदो आहे ॻाल्हि खे सम्झाइण जे लाइ पुट जंहिंसां मोहबत हूंदी न जंहिंजी अज़मत दिलि में हूंदी न उन जे पार जो को कासिद अचे को उन पासे जो को माण्हू अचे त उन जे लाइ इज़त एतिराम ऐं अदब कयो वेंदो हज़रत पीर साईं रोज़े धणी रहमतुल्लाह हीअं सुम्हंदा ॾखण ते पेर करे हिकिड़ी राति फरमाइंदा मुंहिंजा पेर उतर निकिरे खट जा पेर मटाए हेॾे करे सुम्हंदा हिकिड़ी राति ॿी राति टी राति चौथी राति फरमाइंदा हाणे हेॾे करे माण्हुनि पुछो साईं हे भला सदाईं हीअं सुम्हंदा आहियो ॾखण ते पेर करे किबले ते मुंहुं करे हे तव्हां टे रातियूं हीअं कयो हेॾे पेर कयो फरमाइंदो मुंहिंजे पेरांदी वारे पासे ॾों मुंहिंजे ॻोठ में हिकिड़ो चोड़नि जो ॻोठ आहे चोड़ा गैर मुस्लिम भंगी उन्हनि जो घर आहे उन्हनि जो हिकिड़ो माइट मुंहिंजे मुर्शिदनि जो पाड़ेसी उहो आयो हो हिननि जे महिमान थी मुंहिंजे मुर्शिद जो पाड़ेसी हुयो उहो त भंगी चोड़ो हुयो गैर मुस्लिम हुयो पर मुंहिंजे मुर्शिद जो पाड़ेसी सुभान अल्लाह पेर न कई सुभान अल्लाह ओॾे पेर न कई त मुर्शिद जो पाड़ेसी टे ॾींहं रहियो आहे ओॾे पेर न कई जॾहिं उहो मोटी वियो तॾहिं पेर करे सुभान अल्लाह पुट जैसा मोहब्बत हुंदी आहे न उन जे पार जे यार जो पार न सुञातो ते यार न सुञातो बिला तशबीह बिला मिसाल मां तशबीह न ॾींदुसि मिसाल में हुयो ॻाल्हि खे सम्झाइण जे लाइ अल्लाह असांजो रब आहे अल्लाह असांजो मालिक आहे ख़ालिक आहे राज़िक आहे पैदा करण वारो आहे उन रब पंहिंजो हबीब असां ॾिनो सुभान अल्लाह ख़ुशी थींदी या न थींदी अदब कबो या न कबो एतिराम कबो या न कबो ख़ुशी थी या न थी पुट इन ख़ुशीअ खे सॾिबो आहे मीलाद छा सॾिबो आहे इन ख़ुशीअ खे सॾिबो आहे मीलाद छो त असांजे रब वटूं असांजो हबीब असां वटि आयो इन जे करे असां ख़ुशि थींदा सुभान अल्लाह हुनखे पेट में वकड़ था पवनि विलोटा था पवनि हे मीलाद छो था मल्हायो मीलाद छो था मल्हायो मीलाद किथे लिखियल आहे मीलाद कंहिं मल्हायो पर ख़र्च असां कयूं डंडो बि असांजो झंडो बि असांजो सुभान अल्लाह लंगर बि असांजो ख़र्च बि असांजो तुंहिंजो पेट्रोल छो थो थिए समझो हले न मीलाद मल्हाइण वारा तुंहिंजा ख़र्च सजाया सारा सुभान अल्लाह मीलाद मल्हाइण वारा तुंहिंजा ख़र्च सजाया सारा मींहं मंझाई नारा या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह बड़े जो या रसूल अल्लाह
किथे मुड़दा बंदवारा सुभान अल्लाह किथे मुड़दा बंदवारा किथे मुड़दा नियम जाही नारा या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह मिलाद जो माह भरे तो हर आशिक ईद करे करे तो मरे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुन जो सीनो करे इब्लीस करे तो मरे मिलाद उन्हें मारा मारा नियम जाने खलील पुछन दिलवारा खलील पुछन दिलवारा नियम जाही नारा या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह सभी जो या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह सभी जो या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह रब फरमाए इन्ना अरसलनाका हबीबा असां तोखे मोकिलियो आ सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो मदीने वारो रब जो मोकिलियल असां ते आयो सुभान अल्लाह शीधी या नदी सुभान अल्लाह सुभान अल्लाह रब फरमाए इन्ना अरसलनाका शाहिदा हबीबा असां तोखे मुशाहिदो कंदड़ शाहिदी ॾींदड़ बणाए मोकिलियो आ सुभान अल्लाह कंहिंजी शाहिदी ॾींदे वजीना बिका अला हाउलाई शहीदा हबीबा या जेका तुंहिंजी उम्मत आ इन्हे जे मथां असां तोखे शाहिद था कयूं सुभान अल्लाह शाहिदी वो ॾींदो जेको मौक़े ते मौजूद हुजे हाणे तव्हां हिन जलसे में वेठा आहियो शाहिदी ॾींदो त फारूक शाह आयो हुयो हा तव्हां शाहिदी ॾींदो त सैयद नूर शाह आयो ऐं हिकिड़ो माण्हू वेठो हुजे कंडे गुलाम हैदर में उहो चए त मां त शाहिदी थो ॾियां मां जलसे में ही ॾिठो चवंदे कूड़ा कूड़े जा पुट वेठे कंडो गुलाम हैदर में शाहिदी में जलसे ही थो ॾिए चवंदो या न यार तू कीअं थो शाहिदी ॾी तूं वेठे कंडे पाके में शाहिदी वारी मातरी जी थो ॾी शाहिदी वो ॾींदो जेको ॾिसे पसे बाख़बर हुजे मञणो पवंदो जे मुस्तफा खे रब शाहिद बणायो त मदीने वारे खे रब इल्म ॾिनो समाअत ॾिनी बसारत ॾिनी हयात ॾिनी ज़िंदगी ॾिनी उम्मत खे हीअं था ॾिसनि जीअं तरीअ ते सवेर गुज़ारो सुभान अल्लाह सुभान अल्लाह मदीने वारो तो मुझे साईं है ना उनके रब पाण पढ़ायो है ना पर साईं फरमाइंदा अन मदीनतुल इल्म व अलीउन बाबुहा मां इल्म जो शहर आया अलीउन जो दरवा सुभान अल्लाह हजरत अली इल्म जे शहर जो चो दरवा एकड़े दी जिब्रील आयो मानू जे सूरत में सुभान अल्लाह जिब्रील अमीन सुने हैदर करार वट साईं एकड़ो मसलो तो बुधायो मौला अली फरमाए से केड़ो जैसे बुधायो तो जिब्रील किथे आ हां कोई भी मसलो पूछे हां तो मौला अली बाहर बाहर चले गया सुभान अजीब कई सही जिब्रील किथे आ
साईं गर्दन झुकाए थोड़ी देर का पोइ मथे कंध मुबारक करे फरमायो त मथे ॾिठुमि सिदरतुल मुंतहा ते जिब्रील नज़र आयो हेठ ॾिठुमि सतई ज़मीनूं तहत सरा ते जिब्रील नज़र आयो ओभर ॾिठुमि ओलह ॾिठुमि उतर ॾिठुमि ॾखिण ॾिठुमि जिब्रील नज़र आयो हाणे जाइ इहा या जिब्रील तूं ई या मां सुभान अल्लाह हे मुझे मौला अली जी नजर आ हे मुझे मौला अली जो इल्म जेड़ा मदीने वाले फरमायो मन कुंतु मौला फादा अली मौला मौला मोहम्मद आया उन्हें जो मौला अली सुभान अल्लाह असा सुन्नी तदे जो अली मौला अली मौला तो जोड़े छाजो अली छाजो तो अली जो बुधा तो सदाई ये मूसा जे गल आए तो मां तुजी छंछरी तो छामे अली जो हमदार है निमाज ना है रोसो ना है दाढ़ी ना है सिकुर ना है भंग भी नक्शा करे बेहयाई का काम करे तो अली जो हमदार तो सदाई तो आपू जे जो पैरोकार सदा अली जो पैरोकार है सुभान अल्लाह जंगे अली वाली निमाज अली वाली अली जी मिलादत किथे दी गालायो अली जी मिलादत इमाम हाकिम मुस्तदरक में रिवायत आ गया तो मौला अली की मिलादत काबे में थी ओ कुंड वाला हुए इन भागा काबे में काको हुयो या सच्चा घर हुयो ये घर हुयो जो तेली जाओ तोखे केड़ो तो सूर जे तोखे केड़ी जी तकलीफ जे घर में अली जो घर में अल्लाह जो अली में अल्लाह काबे में इधर को जो पेट्रोल सुभान अल्लाह की मिलादत काबे में शहादत मस्जिद में जिंदगी की शुरुआत में मस्जिद इंतहा में मस्जिद सुभान अल्लाह तो अली के मौला मनन वाला सुन्नी के मुस्लिम के आबाद करना कुरान पढ़ना जिक्र करना सुभाई रखना जब ज़बान ते रब दे जिक्र की दुरूद सलाम दी तमाम जा संग सब सोला चले देखो अली मौला अली मौला अली मौला अली जी याद में रहने सदा मोमिन सुख कदमन में जन्नत किथे मिलंदी बातनी वाला चओ मक्की मस्जिद वाला चओ अली दे कदमन में सुभान अल्लाह किथे मिलंदी अली दे कदमन में सुभान अल्लाह मंडे वाला मुस्तफा जो बिरादर मौला अली है तेरे सुभान अल्लाह उते घर पेश तजी मौला अली मौला
पेशानी पदरी हाँ अली जो के नालो वठ न को चेहरन जा वर्ण वही मोमिन जो चेहरो करंदो ऐं मुनाफिक जो चेहरो सड़ंदो जे रुंडी बला हुंदी रुंडी अंदर नांग ही वर वकड़ हंदो ज़हर अंदर में वर वकड़ हंदो अली जो नालो वठ त मुनाफिक जा चेहरे जा वर्ण मटबा पर सुन्नी आशिक मौला अली जो चेहरो गुलाम जो सुभान अल्लाह इन किताब में रिवायत मौला अली जो रिवायत कर तो एकड़े डी मां पजे मिठे मोहम्मद का पजे करनन सब सुभान अल्लाह फरमान मदीने वाले जो ज़बान अली सुभान अल्लाह फरमान मुस्तफा जो बुधाने वालो मुर्तजा सुभान अल्लाह हबीबन करीमन फरमायो त जरे मेराज वाली रात मेराज ते जो मिसे सत आसमान कपी ते अर्श ते पोतुस फराइतु अला साकिल अर्श मक्तूबन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह व अबू बकर सिद्दीक व उमरुल फारूक व उस्मान ज़ुन्नूरैन पेशानी तेरी जो पे हो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह अल्लाह का सवा जो को भी इबादत लायक नहीं मोहम्मद अल्लाह जो रसूल है अगते लिखल हुयो अल्लाह जो नालो रसूल जो नालो को लिखलो अबू बकर सिद्दीक अबू बकर सिद्दीक उमर फारूक उस्मान ज़ुन्नूरैन जे लिखल हुजे हिते किते भित दे मवाली रात जो पासो वठी ड्राइव वञा ज़ुन्नूरैन जो नालो जेकर हिते किते भित ते लिखल हुजे त पासो वठी मवाली ड्राइव वञे हा पर रब लिखो अहिड़ी जाइ ते जिते मवाली जो बीब न अल्लाह लिखियो हुंदो या उते मां त कोन लिखियो हुंदो या मौली मिठा लिखियो हुंदो
या साईं नूर शाह लिखियो हूंदो अर्ज ते असां कोन था पहुची सघूं न साईं इस्माइल शाह करामत वारो इहो को वञे तो वर्ष ते शन पहुचंदी कहिड़े ॿिए आसमान ते वेंदो सैयद आहे इनकार कोन्हे असांखे हाँ अर्श मौला ते अल्लाह जे नाले सां गॾु मोहम्मद करीम जो नालो ऐं मदीने वारे जे नाले सां गॾु सच मोहम्मद जो ठिकर यूं थो थी पवे हाँ पुट ही मज़ाक जी ॻाल्हि नाहे मोहम्मद करीम जा लफ़्ज़ आहिनि अली पहुचाइण वारो रिवायत करण वारो मौला अली जेका रिवायत कई न खुदा जो कसम अखियुनि जे ॾिठे में शक थी सघे थो अली जी ॻाल्हि में शक न आहे छा चओ जंहिंजो नालो अल्लाह ताला अर्श ते लिखायो उन अबू बकर सां दूस रखंदे उन अबू बकर खे गार ॾींदे उन उमर खे घटवध ॻाल्हाईंदे उन उस्मान खे तूं नाशाइस्ता लफ़्ज़ चवंदे भला ये चवंदे त उन जे शान में कमी न आई या नहीं थी तू जो सत पीढ़ियों गॾिजनि त अर्श ताईं जो नालो में सारे कोन सघंदा हां भला कोन मथो हीअं फित सां टकराए छा थियो जवाब ॾियो हीअं थुक मथे उछलाए हीअं पुट जेको इहो घटि वधि लफ़्ज़ थो ॻाल्हाई न इहो तोखे पंहिंजो नुक़सानु आहे पंहिंजा अमल चट कंदे पंहिंजी इबादत बर्बाद कंदे हुननि जो शान न घटियो आहे न घटियो हुननि जो शान अल्लाह पाण वधायो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह हींअर वञो न मदीने शरीफ़ में सुभान अल्लाह मदीने पाक में गुंबद खदरा सुभान अल्लाह असांजो ईमान आहे दुनिया में जन्नत ॾिसणी आहे त मुस्तफा करीम सुभान अल्लाह हां इहो गुंबद खदरा आहे न इन में टे मज़ारूं आहिनि चौथी जगह खाली आहे हिकिड़ी मज़ार जी जगह खाली आहे हीअं मदीने वारे साईं जी मज़ार आहे उन जे पासे में सोनो अबू बकर सुभान अल्लाह उन जे पासे में सोनो उमर कितना वञा जाए खाली है हज़रत ईसा जिंदा चौथे आसमान ते मौजूद आहे जॾहिं क़यामत करीब थींदी हज़रत ईसा ज़मीन ते लहंदो हिते इमाम महदी जो ज़हूर थी चुको हूंदो इमाम महदी इमाम थी नमाज़ पढ़ाईंदो ईसा उन जे पुठियां नमाज़ सुभान अल्लाह 40 साल रहंदो दज्जाल सां जंग कंदो इमाम महदी हज़रत ईसा दज्जाल खे मारींदा दज्जाल क़त्ल थींदो रूह ज़मीन ते मोहम्मद जो झंडो सुभान अल्लाह वो जॾहिं वफ़ात कंदो न हज़रत ईसा त उन जी मज़ार इहा जेका चौथी जाइ गुंबद खदरा में खाली पई आहे न इते हज़रत ईसा जी मज़ार थी हाणे हेॾो मोहम्मद रसूलुल्लाह एडो ईसा रूहुल्लाह विच में अबू बकर ऐं उमर सुभान अल्लाह आहे न शान हीअं मदीने वारा साईं आया हथ ॾे बस ॾे हीअं जो हुज़ूर आया हीअं हिकिड़े हथ में अबू बकर हिकिड़े हथ में उमर हीअं मस्जिद में आया त सहाबनि जूं नज़रूं संदन चेहरे ते हुयूं हथ हथनि में हुया मदीने वाले फरमाए ॾिसो हा कज़ा नुबज़ यौमल क़ियामा जी अॼु टई गॾु आया आहियूं क़यामत में इहे कब्रुनि मां गॾु उथंदासीं इहे टई जन्नत में गॾु सुभान अल्लाह मवाली छाते तुंहिंजो दिमाग़ ख़राब थियो आहे ओ नशे खोर मवाली छाते मगज़ जो ख़राब थई सहाबन के गारियों नींदे त केड़ो सवाब थई वो नशे खोर मवाली छाते भला तोखे एतिरा आसान एतिरा त मां मातरी में वेठो आहियां परे न आहियां भाड़ो मुको न भरनो पवंदी अच कुरान हदीस मां मूंखां दलील वठ सुभान अल्लाह पंहिंजी आक़िबत न विञा मुंहिंजा बच्चा मुंहिंजा भाउ मुंहिंजा अदा पंहिंजी आक़िबत बर्बाद न कर मां तोखे हदीस ॿुधायां सुभान अल्लाह मदीने वाले साईं फरमायो
को माण्हू एतिरी इबादत करे जो उन वटि 70 नबियनि जेतिरा अमल गॾु थी वञे। घणा अमल? 70 नबियनि जेतिरा अमल गॾु थी वञनि। पर जेकॾहिं अबू बकर सां रती बराबर बुग़्ज़ अथसि, जन्नत में त न वेंदो पर उनखे जन्नत जी ख़ुशबू बि नसीब बेश्त में वञण त परे 500 सालनि जे पंध ते जन्नत जी ख़ुशबू ईंदी। केतिरो परे? पर इन माण्हू खे जन्नत जी सुरहान नसीब न थींदी जंहिंजे दिलि में अबू बकर सां बुग़्ज़। पुट नुक़सान तुंहिंजो पंहिंजो आहे। मूं तोखे ॿुधायो त हिते ज़ाहिरी ज़िंदगी में हुज़ूर सां अबू बकर उमर गॾु हुया। अॼु मज़ार में साईं जन सां अॼु बि गॾु आहे। वञी मदीनो ॾिसी आहे। अॼु बि साईं जन सां गॾु आहे। क़यामत में बि हीअं साईं जन सां गॾु उथंदा। तूं काॾे वेंदे? तूं काॾे वेंदे? तो जो उन सां बुग़्ज़ रखियो आहे। मौला अली जी तो उन सां मोहब्बत, मौला अली जो तो उन सां प्यार आहे। सही बुखारी खंड करे त हीअं हज़रत अबू बकर निको मस्जिद नबवी मां, पासे में हज़रत अली गॾु पियो अचे। मदीने जी गली, अबू बकर ऐं अली गॾु। साम्हूं इमाम हसन आयो, नंढड़ो हो। इमाम हसन अॻियो आयो त हज़रत अबू बकर झुकियो ऐं इमाम हसन खे खणी पंहिंजे कुल्हे ते वियो। के विहारियो? ॻाल्हायो के विहारियो? हज़रत अबू बकर इमाम हसन खे कुल्हे ते विहारे, मिठड़ी ॾिनई, चुम्मी ॾेई कुल्हे ते विहारे। पोइ चवे थो बिअबी शबीहुन बिन नबी लैस शबीहुन बिअली। ओ हसन, मुंहिंजो बापो तो ता कुर्बान कया। सुभान अल्लाह। बापो तो ता कुर्बान कया। ए हसन, तुंहिंजी सूरत अली जहिड़ी न आहे, तुंहिंजी सूरत मिठे मोहम्मद जहिड़ी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अली उन यदहक, अली गॾु पियो हले न, अली वरी खिले पियो। सुभान अल्लाह। अबू बकर जो हसन सां प्यार ॾिसी चुमण, सीने सां लाइण, कुल्हे ते विहारण, पीउ पंहिंजो कुर्बान करण हज़रत अली ॾिसे पियो। ऐं जेॾी महिल अबू बकर चयो त बेबी मुंहिंजो बापो कुर्बान थो था। शबीहुन बिन नबी लैस शबीहुन बिअली। ए हसन, तुंहिंजी शबीह, तुंहिंजी सूरत अली जहिड़ी न आहे, ख़ुद नबी जहिड़ी। अली उन यदहक, अली खिले पियो। वो त खिलन पिया, भाकुर पाए गली में हलन पिया। दुश्मन जे बच्चे खे कॾहिं कुल्हे ते खणबो आहे? ॻाल्हायो, जवाब ॾियो। हाँ, मुंहिंजा बि खोड़ सजण आहिनि, सम्झो था न। मुंहिंजो नालो ॿुधंदा आहिनि त ठरंदा आहिनि। मुंहिंजे बच्चे खे ॾिसंदा आहिनि त साह पियो ठरंदो अथनि, सम्झो था न। दुश्मन जे बच्चे खे ॾिसी माण्हू ठरंदो त न आहे न। अमीअ जे बच्चे खे जेकॾहिं अबू बकर कुल्हे ते खणे थी प्यार जी निशानी आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जेॾी महिल ईरान फतह थियो न, शहज़ादियूं ॿ माले गनीमत में आयूं त चयूं त साईं, हज़रत उमर साईं मशवरो पुछो त ही शहज़ादियूं आयूं कंहिंखे परणाइजनि। चयोसीं तूं बादशाह ई बादशाह, पुटनि खे ठहनि थियूं, ही बि बादशाह ज़ादियूं आहिनि, तव्हां पंहिंजे पुटनि खे परणायो। पाण फरमाइनि त न, ही मां हसन ऐं हुसैन खे परणायो। सुभान अल्लाह। छो त मुंहिंजे बच्चनि जो पीउ अहिड़ो न आहे जहिड़ो हसन हुसैन जो बापू। मुंहिंजे बच्चनि जी अहिड़ी अम्मा न आहे जहिड़ी हसन हुसैन जी अम्मा। मुंहिंजे बच्चनि जो नानो अहिड़ो शान वारो न आहे जहिड़ो हसन हुसैन जो नानो शान वारो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। उहा बीबी जेका परणाई इमाम हुसैन खे, जंहिं मंझां सैयदना इमाम ज़ैनुल आबिदीन जी अम्मड़, जंहिंमां हे सॼी दुनिया जा सैयद पैदा थिया, सभिनी सैयदनि जी अम्मा, इहा परणाइण वारो हज़रत उमर हुयो। जे उमर जी खिलाफत सही नथा मञो न, चओ त उमर क़ासिम हुयो, ज़ोरी खिलाफत ते वेठो। जे उमर जी खिलाफत सही न हुई त जंग माले गनीमत बि सही न हुई। वो सॼी दुनिया में जेको सैयदनि जो नस्ल आहे उहो बि सही न मञंदे।
असा जो ईमान है तो सब सैयद जो नूर सब सैयद सच सही है तो वो उम्र की खिलाफत में सही है। सुभान अल्लाह हां हक सच वाले रस्ते के दिसी ए हक न बात हक वाली याद ही फकीर तो के बुधाए तो बोले हक सच वालो रस्तो ही याद को अहले सुन्नत के रस्ते। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। नमाज न पढ़ी भंगू पी नशा करी मुझे मौला अली फरमायो आ त मुंजो जेको हुबदार हुंदो सो करे नमाज न छडींदो। अली जो हुबदार अली जो हुबदार नमाज न छडींदो। वो तो केड़ो अली जो हुबदार है मुझे सोनो इमाम हुसैन तीर वसन पिया तलवार वसन पिया नमाज न छडी पढ़ी नमाज। हां सुनो इमाम हुसैन मैदान करबला में तीर में तलवारन के छाव में नमाज पढ़ी या न तू चंगो भलो डंडो बोटो खाई पीऊ लठ लगो बैठो सही जो ही नबी नमाज से मस्जिद में ही ना जी तू छाजो आशिक अहले बैठो दे सल्लल्लाहु अलैहि वापसी जो वक्त थियो दही मुहर्रम ते साने हो थियो ताके मालूम आ यानी दे जडे करबला मजा फेरे नबी दे बच्चन जो काफलो वठी पे हलिया और मन नबी दे बच्चन के जंजीर में गए अल्लाह सैयदा ज़ैनब साइन के जानी कयो बियो इमाम ज़ैनुल आबिदीन बीमार के कयो बियो ऐ अक्यों इमाम हुसैन जो सिर में अल्लाह जेडी मल सैयदना इमाम ज़ैनुल आबिदीन पंजे बाबे जे सिर के पे बिठो केॾो वॾो इम्तिहान हुयो पीर गुज़ारे वञे बाज़ार में दफ़न थी वियो नज़रुनि खां ओझल थी वियो क्यों वॾो ॾुख आहे वॾो सदमो आहे पर इन खां ही केॾो वॾो सदमो आहे जो पीर जो सिर निगाहुनि जे साम्हूं हुजे बग़ैर जिस्म जे जेॾीमहिल इमाम ज़ैनुल आबिदीन पंहिंजे बाबा साईं जे सिर मुबारक खे ॾिठो अखियुनि में लुड़क पे विया फरमाया यज़ीदियो हिकड़ी मेहरबानी कयो मुखे थोड़ी देर जेला मुझे बाबे जो सिर मुबारक रोज मुखे मिठियूं ॾींदा चुमड़ियूं ॾींदा प्यार कंदा हुया थोड़ी देर मुखे सिर मुबारक ॾियो त मां पंहिंजे अंबे जा गॾु चुमा उस सिपाही जेको सिर खयूं पियो उन्हें चयो ओ ज़ैनुल आबिदीन सिर ॾींदा सोए पर हिकिड़ो शर्त आहे कि कहिड़ो कि सिर तुंहिंजे पेरनि में उछलाईंदासीं सैयदना इमाम ज़ैनुल आबिदीन जे अखियुनि में लुड़क पई आया सैयदा ज़ैनब परचाए चवण लगी पुट हिननि ख़बीसनि मां तूं कहिड़ी तो रहमत जी उम्मीद रखी अॻिते वधिया हिकिड़े ॻोठ मां बस्ती मां गुज़र थियो बस्ती जी नंढड़ी मस्जिद मंझां अज़ान जो आवाज़ आयो जेॾीमहिल अज़ान जो आवाज़ सैयदना ज़ैनुल आबिदीन जे कननि पियो आहे सैयदा ज़ैनब पाक जेॾीमहिल अज़ान ॿुधी फरमाए थी यज़ीदियो ये असांजूं रस्सियूं खोलियो मोहम्मद जा बच्चा नमाज़ पढ़ंदा
मुझे नब करे नमाज छड़िया मता क्या मते प्यारे अम्मा खातून जन्नत की मयार मिले मता बाबे अली जो डोरा को मिले मता नाने मोहम्मद करीम जो डोरा को मिले छड़ियो तमा अल्लाह की नमाज पढ़ा छा मोहब्बत हुई नमाज मुझा दोस्तों काफिलो हलंदे जने कूफे के शहर में पोतो दरात थी चुकी हुई दारुल अमारा जा दरवाजा किले जा दरवाजा बंद थी विया काफिलो बाहर रहियो किले का बाहर रात रहा ॾींहं के दर खुलण खां पोइ काफिलो अंदर वेंदो रात जो बिना वता नबी जा बचड़ा कैदी जी सूरत में हिकड़ी औरत आई सफेद नकाब ढकियला होरिया हलंदी आई चवण लगी अस्सलामु अलैकुम या अहल बैत रसूलिल्लाह ए रसूलुल्लाह जा अहल बैत हो अमत सलाम जनेयो अदब वारो मोहब्बत वारो सलाम साईं दुआ पुछण लगी ओ अम्मा ओ सलाम करण वाली तू के रही जो सफर देश के तो सलाम कर ये असांजे केने रहमत तरस नजर न आयो अम्मा तो सफर देश के केड़ो मोहब्बत वारो सलाम कयो तू के रही उन्हें माई कुछ खाते जो सामान क्यों आने रखियो चवण लगी अम्मा मुझो असुल वतन मदीनो पाक वा मां मदीने जी रहमत हिकड़े ॾींहुं बीबी फातिमा तो सहरा जे अगड़ के बुहारियूं पई ॾियां खिदमत पई कयां सैयदा फातिमा साईं मुखे सॾु कयो मां हेॾे पासे में वे मुखे पासे में वेहारे चई त बीबी तुंहिंजी शादी जे शहर में थींदी जे ॻोठ में तूं पढ़ंदी वेंदीअ उन शहर में हिकिड़ो काफ़िलो ईंदो उन काफ़िले में मुंहिंजा बच्चा हूंदा जने तुखे खबर पवे तो मुझे बच्चन की संभाल में जाए खातो पीतो उनके पेश कजाए अम्मा जो मुखे हुआ नसीहत साइड दी याद आई मुझो द हर में तन्नो काबलो कूदे कबार आयो आओ खाते जो सामान खड़ी आई है सैयदा साइड जे की बरसात वसी हुई अल्लाह बड़ा याद रखिया ओ मुझे ले अबाड़ा रुना की न हुंदा पलव बांध तन जा पलव बांध तन जा ओ बिना की न हुंदा उमर मारू ले रुना की न हुंदा ओ कयो मेडो केड़ो पले कोट पियड़ो या बाबू दे तने ओ कया कियन हुंदा मुझे ले अबाड़ा रुना कियन हुंदा बीबी साइड उनके गांव ॾिनियूं पोइ औरत पुछण लगी त मां जॾहिं मां मदीने शरीफ़ में रहंदी हुयसि हिकिड़ी नंढड़ी न्याणी हुई जेका जन्नत जी झोली में वेठी
जंहिंखे ज़ैनब सईदा हुया पर हिन काफ़िले में उहा ज़ैनब सैयदा जे अखियुनि में रुॻण जी बरसात वसी वई फरमाईंदी अम्मा उहा ज़ैनब अम्मा दरज़त जा टोड़े निकता ओ सुडकन खे अलाए छा थियो करे जे पुठियां रुकंदा लुड़कन खे अलाए छा थियो दरज़त जा टोड़े निकता जहाँ पाए कणी जाती है कर ही असल गंदा सब वशी ही दोनाइन जो चेहरन के अलाए साथियों करे जे पुछान गंदा लुड़कन के अलाए साथियों नबी जे बचन नमाज न छॾी ज़िक्र न छॾियो मुझा दोस्त मां उहो करबला ॾिसी आयो आहियां दिमश्क ॾिसी आयो आहियां जितो नबी जे बचन जो काफ़िलो गुज़रियो उहे रंधराऊं मां सभु ॾिसी आयो खुदा जाने जिते बि वञो उते तव्हांखे मस्जिदूं मिलंदियूं उते उन्हनि जा आसार अल्लाह जा घर ठहियल नज़र ईंदा जिते जिते आल पे तक गुजरिया आहिनि पंहिंजा निशान मस्जिदूं छॾी आया दुनिया वारनि खे ॿुधायूं त नबी जे बचन जी मोहबत मस्जिद में ओ बेटा जेको आल बैत जो हुबदार आई त नमाज़ पढ़ मस्जिद के आबाद कर नशा न कर बेहयाई जा कम न कर गुनाहन जा कम न कर जेको हुक्म हबीब जो मिले उन ते अमल करे सल्लल्लाहु जानी जमाल तुझो मुखान नूर मिसरी मदनी कमाल तुझो बेटा बातनी में हो जो पर दिल मदीने में हो जो हथ कमकार सा हुजे दिल मौला अली सा जुड़ियल हुजे ओ मिठा दे नमाज जो वक्त थे हड़ई कम चले अव्वल नमाज पढ़िया अव्वल रब दे हुजूर में झुकड़ो है अखरन में मुंह वसायो जानी जमाल तुझो मुखान नूर मिसरी वाह कमाल तुझो जाते खड़ा निगाहूं ताबे तुझो चलवो मिठड़ो नाम तुझो माखी पुजे नलवो लखई दजे बराबर बाबा विसाल तुझो अखड़न में मुंह बसायो जानी जमाल दुनिया जा यार कूड़ा तव दुनिया जा यार बेवफा तव वफादार मदीने वालो साजदार ओ बेटा उन्हें सोने सा दिल लाए उन्हें नबी जो फरमा बरदार थी हुक्म हबीब जो मिलंदो वने अमल कंदो हां जे मुस्तफा जी फरमा बरदारी कई न इते बाबा होते बाबा सुभान अल्लाह ए बुधो कुरान तो फरमाए या अय्युहन नबी इन्ना अरसलनाका शाहिदा हबीब ओ ख़ैब दे कब्र
बुधाए वारा असां तो के शाहिद बनाए मोकलियो अरे मुस्तफा शाहिद दीजिए पुत्र अल्लाह ॾिसे थो या नथो ॾिसे जवाब ॾियो अल्लाह बाख़बर आहे ॾिसण बसण वारो आहे अल्लाह ॾिसे मदीने वारो बि शाहिद हुजे पोइ ॿुधाए कहिड़ो आख़िरत में कंदो खणंदे कहिड़ो आख़िरत में जवाब ॾींदे तो मिठा अॼु वक़्तु अथव गुज़िरियल ज़िंदगी जे लाइ तौबा ताइब थियो जेका बाक़ी ज़िंदगी बची आहे उन में अमल सालिह अस्तगफिरुल्लाह 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 जेका बाकी जिंदगी बची आ उन्हें नेक थियो सालिह थियो अल्लाह जो जिक्र कयो कुरान पढ़ो नेकी जे रस्ते ते हलो ताजे पाड़े में दरगाह फजलाबाद शरीफ सॼी सिंध का सॼे पाकिस्तान का माण्हू अचनि था फ़ाइदो वठनि था तव्हां पाड़े में वेठा आहियो वरी तव्हांखे दावत आहे अचो मजलिस में ख़ुदा जो कुरान ॿुधो नेक रस्ते ते हलो नेक थींदो तव्हांजा ॿई जहान अल्लाह करीम मुंहिंजो चवणु तव्हां असांजो ॿुधणु पंहिंजे दर ते क़बूल मंज़ूर रब शाह सां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए वमा अलैना इल्लल बलाग अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबीना मुहम्मद
وعلى آله وصحبه أجمعين يا رب بالمصطفى والمقاصدنا واغفر لنا ما مضى يا واسع الكرم या अल्लाह इन सारी जमात ते राजी सभिनी जे मन जो मुरादूं पूरी कर्ज वारन जा कर्जला बीमारन की शिफा नसीब कर दर्द मंदन जा दर्द दूर कर साइलन जा सवाल पूरा कर मुश्किल ज़दा जी मुश्किलात को आसान कर वे तुम करा जन्नत तू राजी तुम्हें हबीब राजी है मौला बेन के नमाजी कर मुझा मालिक बेनमाज़िन के नमाज़ी बना तालिब के साले बना मदीने वाले जिंदर की सच्ची गुलामी नसीब इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबियिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन।